ऐ वतन मुहिंजा वतन प्यारा वतन तू लख लही तुहिंजा वीराना बथो भाया चमन तू लख लही ऐ वतन मुहिंजा वतन तुहिंजे नदियन में मोहब्बत फेरियूं पाए पई तुहिंजे पोखन में हयाती भेरवियूं गाए पई तुहिंजे झूंगारन त सदके जान तन तू लख लही ऐ वतन मुहिंजा वतन प्यारा वतन तू लख लही तुहिंजे बबरन जी थधेरी छांव बुस्तन खां भली तुहिंजे खीरोलियन जी मिठड़ी लस्त पिस्तन खां भली गैर जे गेंडे खवद तुहिंजो बुकन तू लख लही ऐ वतन मुहिंजा वतन प्यारा वतन तू लख लही तुहिंजी बोली जणत ऊंदा ही में टांडराणा अला तुहिंजा गुफ्ता जणत चांडाणियन में मांडाणा अला तुहिंजी मजलिस ते मलाइक भी छकन तू लख लही ऐ वतन मुहिंजा वतन प्यारा वतन तू लख लही। जी दोस्तों, लेट मी क्लियर में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु पाण नए दर्जे जी सिंधीअ जे किताब में शामिल मोहतरम नियाज़ हमायूनी साहब जो एक ख़ूबसूरत नज़्म ऐं वतन तूं लख लही सम्झाणी समेत पढ़ण जी कोशिश कंदासीं। पर उन खां पहिरीं अचो त किताब जे सिफ़े नंबर 174 ते शाइर जो ॾिनल मुख़्तसर तारुफ़ पढ़ूं था। नियाज़ हमायूनी, विलादत 1930 ईस्वी, वफ़ात 2003 ईस्वी। नियाज़ हमायूनीअ जो असुल नालो मुश्ताक अहमद मेमण हो। संदसि जनम 1930 ईस्वी में ज़िले शिकारपुर जे ॻोठ हमायून शरीफ़ में थियो। मुख़्तलिफ़ दरसगाहुनि मां तालीम हासिल कयाईं। नसर ऐं नज़म में संदसि केतिरा ई किताब लिखियल ऐं एडिट कयल आहिनि, जिन में फ़रहंग जाफ़री, तारीख़ मज़हर शाहजहानी ऐं धरतीअ जा गीत मशहूर आहिनि। नियाज़ हमायूनी 3 जनवरी 2003 ईस्वीअ में वफ़ात कई। संदसि क़बर बबन शाह जे मुक़ाम हैदराबाद में आहे। हाणे अचो त हिन नज़्म खे सम्झण जी कोशिश करियूं था। हिन जो थलो आहे, ऐ वतन मुहिंजा वतन प्यारा वतन तू लख लही तुहिंजा वीराना बतो भाया चमन तू लख लही। शाइर हिननि सिटुनि में पंहिंजे वतन सां था मोहब्बत जो इज़हार कंदे वतन सां ई मुखातिब थींदे चवे थो त ए वतन, हे मुंहिंजा महबूब प्यारा वतन तू लख लही, यानी तुंहिंजो को मुल्क कोन्हे। दर हक़ीक़त शाइर चवण ईअं थो चाहे, एतिरे क़दुरु जो तुंहिंजा वीराना बि मूंखे चमन था लॻनि, तुंहिंजा ॾुख बि मूंखे सुख था लॻनि, तुंहिंजा ॾुखार बि मूंखे सुकार था लॻनि। तुंहिंजे नदियन में मोहब्बत फेरियूं पाए पई तुंहिंजे पोखन में हयाती भेरवियूं गाए पई तुंहिंजे झूंगारनि त सदके जान तन तू लख लही। हिन बंद में भेरवियूं लफ़्ज़ प्रिंट जी ग़लती सां पोइ ग़लति लिखिजी वियो आहे। हिन बंद में शाइर पंहिंजी धरतीअ जूं जेके नदियूं ऐं पोखूं आहिनि उन्हनि जे हुस्न खे ॾाढे ख़ूबसूरत शाइराणे अंदाज़ में बयानु कंदे चवे थो त ए वतन, तुंहिंजे नदियुनि में पाणी जेको आहे सो मोहब्बत जा फेरियूं थो पाए ऐं तुंहिंजे पोखनि में ज़िंदगी भेरियूं ॻाईंदे महसूस थी थिए ऐं तुंहिंजी फ़ज़ा में जेका झूंगार आहे, जेको तरन्नुम आहे, जेका मौसीक़ी आहे, यानी तुंहिंजो समूरो जेको इको सिस्टम आहे, जेको माहौल आहे, उन तां मुंहिंजो तन मन जान सदके मूंखे उहो बेपनाह वणे थो। तुंहिंजे बबरनि जी थधेरी छांव बुस्तन खां भली तुंहिंजे खीरोलियन जी मिठड़ी लस्त पिस्तन खां भली
ग़ैर जे गेंडे खां वधि तुंहिंजो बुकनि तूं लख लहीं। हिन बंद में शाइर पंहिंजे वतन जे वणनि ऐं गुलनि जी ॻाल्हि थो करे ऐं उन्हनि खे बाक़ी दुनिया जे समूरियुनि शयुनि खां ख़ूबसूरत थो भाए पेश करे। हू चवे थो, ए वतन तुंहिंजे ॿॿरनि जी जेका थधेरी छांव आहे सा बाग़नि बुस्ताननि खां भली आहे। तुंहिंजी जेका खिरोलियुनि जी मिठड़ी लज़त आहे सा ज़माने जे पिस्तनि खां वधीक लज़ीज़ आहे। ऐं धारे देस जो जेको गेंडे जो गुल आहे उन खां तुंहिंजो त बुकनि बि बेहद ख़ूबसूरत आहे। सो ए वतन तूं लख लहीं, यानी तुंहिंजो को मुल्क कोन्हे, तूं तमामु घणो क़ीमती आहीं। नज़्म जो आख़िरी बंद आहे, तुंहिंजी ॿोली ॼण त ऊंदाहीअ में टांडाणा आला, तुंहिंजा गुफ़्ता ॼण त चांडाणियुनि में मांडाणा आला, तुंहिंजी मजलिस ते मलाइक भी छकनि तूं लख लहीं। वाह! शाइर पंहिंजी ॿोली सां मोहब्बत जो बेपनाह थो इज़हार करे, पंहिंजे वतन जी ॿोली। हू चवे थो वतन सां मुखातिब थींदे ई त ए वतन तुंहिंजी जेका ॿोली आहे सा अहिड़ी आहे ॼण ऊंदाहीअ में टांडाणा, ॼण ऊंदाही में जेके कुड़ खबीता आहिनि उन्हनि वांगुरु थी लॻे। ऐं तुंहिंजा जेके गुफ़्ता आहिनि से चांडाणियुनि में मांडाणा था लॻनि, यानी चांडाणियुनि जी महफ़िल, ख़ूबसूरती, हुस्न। ऐं तुंहिंजी मजलिस यानी तुंहिंजी कचहरी एतिरी त ख़ूबसूरत आहे तुंहिंजी ॿोलीअ में जो मलाइक बि उन ते छकनि आहिनि, यानी फ़िदा आहिनि। सो ए वतन तूं एॾो ख़ूबसूरत आहीं, तूं अमुल आहीं, तूं लख लहीं। ऐं दोस्तो हाणे किताब जे सिफ़े नंबर 176 ते ही मश्क ॾिनल आहे, उनखे करण जी कोशिशि करियूं था। सफ़ा पहिरीं 3 सवाल आहिनि जिन जा जवाब ॾियणा आहिनि पाण खे। पहिरियों सवाल आहे नियाज़ हमैनी जी शाइरीअ जे किताब जो नालो छा आहे? त दोस्तो शाइरीअ जे किताब जो नालो आहे धरतीअ जा गीत। शाइर ऐ वतन तूं लख लहीं गीत में जेका मंज़र निगारी कई आहे उनखे बयानु करियो। त साईं मुंहिंजा हिन में शाइर नियाज़ हमैनी पंहिंजे वतन जे नदियुनि, पोखनि ऐं वणनि ऐं गुलनि इन्हनि जी ऐं मेवनि जी हिन ॾाढी ख़ूबसूरत मंज़र निगारी कई आहे। ऐं हू शाइराणे अंदाज़ में नदियुनि में वहंदड़ पाणीअ खे मोहब्बत चवे थो ऐं हुनखे उहो पाणी जेको आहे सो मोहब्बत वांगुरु फेरियूं पाईंदे नज़र थो अचे। ऐं पोखनि में हुनखे ज़िंदगी भेरियूं ॻाईंदी थी ॿुधण में अचे। ऐं ॿॿरनि जी थधेरी छांव ऐं उन सां गॾु खिरोलियुनि जी मिठड़ी लज़त ऐं उन खां वधि जेको आहे सो हुन पंहिंजे वतन जा जेके आम गुल आहिनि उन्हनि खे बि जेके ग़ैर जा ख़ासि गुल आहिनि उन्हनि ते फ़ोकियत ॾिनी आहे। त हिन जेको आहे सो पंहिंजे वतन जे इन्हनि शयुनि जी ॾाढी सुहिणी मंज़र निगारी कई आहे। टियों सवाल आहे शाइर वतन जी ॿोलीअ खे छा सां तशबीह ॾिनी आहे? त हिते आहे तुंहिंजी ॿोली ॼण त ऊंदाहीअ में टांडाणा आला। त शाइर पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे वतन जी ॿोलीअ खे ऊंदाहीअ में टांडाणनि सां तशबीह ॾिनी आहे, यानी ऊंदाहीअ में जेके जुगनू ॿरंदा आहिनि ऐं जिन खे पाण सोन टिंडणी या टांडाणो चवंदा आहियूं उन सां तशबीह ॾिनी आहे। हाणे ॿिए में आहे हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। वीराना यानी बयाबाना, रेगिस्तान, ग़ैर आबादियूं, गुफ्ता लफ़्ज़, काह हला या को लश्करकशी हमलो, झूंगार रिधम तरन्नुम ऐं सदक़े यानी वारे वञणु, सदक़े थियणु, क़ुर्बान थियणु। सो माना असां तव्हांखे ॿुधाए छॾी आहे, बाक़ी जुमिला तव्हां के बि ठाहे था सघो। जीम में आहे वतन जे मौज़ूअ ते मज़मून लिखो। त दोस्तो कंहिं वीडियो में पाण मज़मून कीअं लिखिजे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं शागिर्द जेके आहिनि से पाण मज़मून लिखनि।
ऐं वतन अव्हां वतन बाबति जेकी ॿिया शेर पढ़िया आहिनि उहे ॿुधायो। त असां वतन बाबति त केतिरा ई शेर पढ़िया आहिनि। लतीफ़ खां शुरूआत करियूं त लतीफ़ चवे थो सॼणो ऐं साणे कंहिं अणासीअ विसिरे हैफ़तनी खे होए वतन जिन विसारियो। ॿिए हंधि चवे थो हित जे घारियम ॾींहणा वतन ॾी वेही मारू ॾींदमि मेहणा ॾाॾाणा ॾेही पखन मंझ पेही शल महलनि जी मरलाहियां। उस्ताद बुखारी चवे थो हूअं त मिटीअ जी चपटी आहियां जीअं देस त धरती आहियां। बुखारी वरी फरमाए थो ख़रीदारो वञो मोटी ख़ुदा जो ख़तल आहियां ॼमण खां मौत ताईं मां सिंध धरतीअ जो वतल आहियां। त दोस्तो अहिड़े नमूने सां ॿिया केतिरा ई जेके आहिनि से असां वतन बाबति शेर पढ़िया आहिनि। हाणे सरगर्मी आहे न्याज़ हमायूनीअ जे गीत ऐं वतन तूं लख लहीअ जो मरकज़ी ख़्यालु पंहिंजे लफ़्ज़नि में लिखो ऐं ॿुधायो। त दोस्तो न्याज़ हमायूनीअ जे वतन हिन नज़्म जो जेको मरकज़ी ख़्यालु आहे सो वतन सां मुहबत सां सरशार आहे। इन बाबति जेके बि शागिर्दनि खे ख़्याल अचनि था उहे हू पाण लिखनि भली बेतरतीब ई सही। ऐं आख़िर में आहे त यादि रखो त गीत जी माना आहे ॻाइणु। गीत इंसानी आवाज़ जे आलाप ऐं साज़नि जे मेलाप सां ॻाइबो आहे। के गीत साज़नि खां सवाइ पिणु ॻाइबा आहिनि। गीत अकेलो या गॾियल सूरत में ॻाए सघिजे थो। मज़मून जे लिहाज़ खां हिन सिन्फ़ में ख़ुशी ॾुख फिराक विसाल वग़ैरह जूं कैफ़ियतूं समाए सघिजनि थियूं। तव्हांजी महिरबानी।